لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم من عمل صالحا من ذكر أو أنثى وهو مؤمن فلنحيينه حياة طيبة ولنجزينهم أجرهم بأحسن ما كانوا يعملون. قال النبي صلى الله عليه وسلم طلب العلم فريضة على كل مسلم ومسلمة. وقال النبي صلى الله عليه وسلم الدنيا متاع خير متاعها المرأة الصالحة. وقال النبي صلى الله عليه وسلم من كانت له أنثى فرببها ولم يؤسر الولد عليها أضمن لهما الجنة. सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ल मालूम लक दाइमन अबदा। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ मुसलमान भाइरो ऐं मदरसा फ़ातिमतु ज़ुहरा रज़ी अल्लाह अन्हा सां दीनी तालीम के अंदर ज़िंदगी गुजारींदड़ न्याणियों अॼु हिन बनात जे दीनी तक़रीब में हाज़िर थींदड़ मुसलमाननि जो अंबड़ियूं ऐं भेनर, अॼु तव्हां असांजे लाइ मुबारक ऐं सआदत जी घड़ी आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान शरीफ़ जी महफ़िल में ऐं हदीस पाक जे दर्स में हाज़िरी जी सआदत नसीब फरमाई। शल रब करीम इन मदरसतुल फ़ातिमा के ता क़यामत आबाद फरमाए। इन मदरसे मां फ़ाज़िलात फ़ारिग़ थींदड़ उम्मत जे न्याणियुनि खे रब अहकमुल हाकिमीन अज़वाज मुतहरात अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा, अम्मा उम्मे सलमा रज़ियल्लाहु अन्हा ऐं सहाबियात नेक सालेह औरतुनि जे नक्शे क़दम ते ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुनिया जे मखलूक़ात में पंहिंजे कायनात में इंसानी उहा मखलूक है जंहिंखे रब साईं इबादत सां गॾु पंहिंजे खिलाफ़त सां भी नवाज़ियो आहे। वमा उमिरू वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब जी तस्बीह तज़कीर पाकाई अल्लाह जे मखलूक करे थी। सब्बह लिल्लाहि मा फ़िस समावात व मा फ़िल अर्ज़। हर शय कायनात जी ज़रो ज़रो अल्लाह जो ज़िक्र थो करे, पर इंसान उहा अल्लाह जी मखलूक आहे जंहिंखे रब साईं इबादत सां भी नवाज़ियो, ख़ासि तरह सां अल्लाह साईं उन्हीअ खे खिलाफ़त सां भी नवाज़ियो आहे। हदीस पाक आहे इन्नल्लाह ख़लक़ आदम अला सूरते। अल्लाह से हज़रत आदम अलैहिस्सलाम के पंहिंजी सूरत ते पैदा फरमायो। सूरत जो मक़सद ईअं कोन्हे जियां रब अहकमुल हाकिमीन जा मुहांडरा आहिनि
या जीअं इंसान जी शक्ल शबाहत है, उनखे अखियूं आहिनि, चप आहिनि, हथ आहे, पेर आहिनि, त अल्लाह बि ईअं ई आहे, न लैस कमिस्लिही शयुन। पर हिकिड़ी सम्झाणी जे लाइ मिसाल ॾिबी आहे त मक़सदु हीउ थियो त इन अल्लाह ख़लक़ आदम अला सूरतिही, अल्लाह साईं पहिरीं इंसान हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजी सूरत ते पैदा कयो, यानी जेके रब जूं सिफ़तूं आहिनि अल्लाह साईं उहे सिफ़ात हज़रत इंसान में रखियूं। जीअं अल्लाह जी ज़ात में रहम आहे, अल्लाह साईं इंसान में बि रहम रखियो। रब जी ज़ात में अदुल इंसाफ़ आहे, अल्लाह साईं इंसान में बि अदुल इंसाफ़ रखियो। जीअं रब जी ज़ात में ॾियणु आहे, अल्लाह साईं मख़लूक़ खे ॾिए थो, ईअं इंसान बि आहे, कंहिंखे खाराईंदो आहे, कंहिंखे प्यारींदो आहे, ज़कात थो ॾिए, ख़ैरात थो ॾिए, सदक़ात थो ॾिए। जीअं अल्लाह साईं मख़लूक़ जी निगरानी करे थो, तीअं इंसान ते बि कॾहिं ख़िलाफ़त जो बार ईंदो आहे जो इंसाननि जी निगरानी कंदो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लुकुम मसऊलुन, तव्हां मां हर हिकिड़ो, कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयते, हर हिकिड़ो निगहबान आहे, हिकिड़ो मर्द आहे, पंहिंजे घर जो वॾो आहे, उन जे मातहत अफ़राद आहिनि, घरवारी आहे, औलाद आहे, ॿचड़ा आहिनि। हर हिकु इंसान खां उन जी ज़िमेदारी जे मुतालिक़ सुवाल थींदो। जेको पंहिंजे घर जे वॾो आहे, जंहिंजे हेठां जेतिरा फ़र्द आहिनि, उन खां उहा सुवाल थींदो। उस्ताद आहे, उन वटि के तालिब अचनि था दीन सिखणु, उन्हनि खां उनजो सुवाल थींदो। को हिकिड़ो मुर्शिद बुज़ुर्ग पीर साहिबु थियो, उन वटि हिकिड़ा इंसान अल्लाह जो नालो पुछणु अचनि था, उन खां उन शइ जो सुवाल थींदो। को हिकिड़ो जमात जो कंहिं शइ जो ज़िमेदार आहे, मस्जिद जो मुतवली आहे, या कंहिं दीनी हल्के जो अॻुवाण आहे, उन खां इन शइ जो सुवाल थींदो। त मक़सदु हीउ थी पियो त का बि शइ पंहिंजे ज़ात में उन में ख़ूबियूं ख़सलतूं न हूंदियूं आहिनि, वस्फ़ ऐं सिफ़त जे करे उन में कमाल ईंदो आहे। हे लाउड स्पीकर आहे, इन जी अहमियत छो आहे? इन जे करे त हीअ आवाज़ खे कैच थो करे ॿियनि ताईं पहुचाए थो। पर जेकॾहिं हिन लाउड स्पीकर मां इहा ख़सलत ख़तमु थी वञे त इंसान हिन खे अहमियत न ॾींदो। इंसान पेर में चौंपल जुती पाईंदो आहे, बूट पाईंदो आहे, छो पाईंदो आहे? छो उन जी अहमियत आहे? इन जे करे त उहो इंसान जे पेर जी हिफ़ाज़त करे थो। पर जेकॾहिं चौंपल अहिड़ी कमज़ोर थी पई, पेर में पाइण जे लाइक़ु न आहे, बूट एतिरो कमज़ोर थी पियो, पेर में पाइण जे क़ाबिल न आहे, इंसान उनखे गंद जे ढेर ते उछलींदो। लटो कपिड़ो आहे, इंसान शौक़ सां वठंदो आहे, लेकिन हाणे उन कपिड़े मां इंसान जे जिस्म जे उन हीअ ढकण वारी ख़ूबी ख़सलत ख़तमु थी वई, बोसीदा थी पियो, कमज़ोर थी पियो, पाइण जे क़ाबिल न आहे, इंसान उनखे अहमियत न ॾींदो। त मालूम थियो त जीअं इहे शयूं दुनिया जूं ज़ात में उन जी अहमियत न आहे, वस्फ़ ऐं सिफ़त जे करे अहमियत आहे, इंसान बि ईअं ई आहे। इहो ई इंसान जेकॾहिं पंहिंजे अल्लाह खे सुञाणे, पंहिंजे मक़सद हयात खे सम्झे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ ऐं निस्बत थी पयसि, हिन जो एॾो वॾो कमाल थी पियो जो हिन जे इस्तक़बाल में अल्लाह जे रहमत जा फ़रिश्ता लहनि था। इन इंसान जो एॾो वॾो मक़ाम थी पियो। हज़रत उसैद बिन हुज़ैर रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आहिनि। निमाज़ में क़ुरान शरीफ़ था पढ़नि, नंढड़ो ॿारड़ो यहया जे नाले सां सुतल आहे। सहाबीअ खे ख़्यालु थी पियो त मथां घोड़ो न पेर ॾे। जॾहिं निमाज़ पूरी कयईं, ॾिठईं मथे आसमान जे तरफ़ का छटी आहे जंहिंमें सितारा आहिनि, मथे वञे थी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में सहाबी सॻुरो आयो, साईं हीअ अजीब शइ ॾिठी आहे, अव्हां अल्लाह जा रसूल पैगम्बर हो, ॿुधायो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उसैद जॾहिं तूं क़ुरान शरीफ़ पियो पढ़े, अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता हेठि लहनि पिया। इहा जेका तूं छटी सितारनि वांगुरु ॾिठी आहे, आसमान जे तरफ़ वञे पई, इहे रब जी रहमत जा फ़रिश्ता। फरमायो तूं सुबुह ताईं क़ुरान पाक पढ़े हा त इन शहर जा मुस्लमान बि इन छटीअ खे ॾिसंदा।
हाणे ॾिसो इहो ई इंसान जॾहिं हिन जो अल्लाह सां तालुक़ थी पियो, क़ुरान शरीफ़ पढ़े थो, रब जो सजदो करे थो, अल्लाह जो ज़िक्र थो करे, महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत खे अपनाए थो, इन जो एॾो वॾो दर्जो थो थी पए जो अल्लाह जो ख़लीफ़ो बि थी पियो, रब जी रहमत जा फ़रिश्ता लहनि था। पर साॻियो ई इंसान जेकॾहिं उन में ईमान ऐं क़ल्मो न आहे, अल्लाह ऐं रसूल सां ताल्लुक़ ऐं निस्बत न थियसि, आख़िरत खे हे न सम्झी सघियो, हिन दुनिया जो मक़सदु दुनिया जो रुपयो पैसो लिबास पोशाक जंहिं शइ खे अखी थी ॾिसे, इन दुनिया जी ग़फ़लत जी शयुनि खे बणायई त अल्लाह से फरमाए थो कल अना में बल हुमज़न, इहो जानवर आहे या जानवर खां बि अञा पोइते आहे। त मालूम थियो त इंसान में ख़ूबी ख़सलत है अल्लाह जी सुञाण जे करे, तंहिंजे करे रब साईं इंसान ज़ात में मर्द भी पैदा कयो, औरत भी पैदा कई, ऐं मर्द जूं जेके ज़रूरतूं आहिनि दुनियावी उहे पंहिंजूं आहिनि, औरत जूं दुनियावी ज़रूरतूं उहे पंहिंजूं मिज़ाज जूं आहिनि। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन्निसाउ शक़ाइक़ु रिजाल, औरतूं मर्दनि जे ज़िंदगीअ जो हिस्सो आहिनि। सिर्फ़ दुनिया में मर्द ई मर्द हुजनि, औरत न हुजे, इहा बि ज़िंदगी नाक़िस ऐं अधूरी आहे। छड़ो औरत ई औरत हुजे, मर्द न हुजे, इहा बि ज़िंदगी नाक़िस ऐं अधूरी आहे। जीअं तव्हां असां इंसान ॿिनि पेरनि ते घुमूं था त इंसान सुहिणो लॻे थो, साइकिल हूंदी आहे ॿिनि फीथनि ते हलंदी आहे, सुहिणी लॻंदी आहे। जेकॾहिं हिकिड़ो फीथो हूंदो त नुक़्स ऐब थी पियो, इंसान खे हिकिड़ो पेर हुजे ॿियो पेर न हुजे त हे थोरो माज़ूर थी पियो, ऐब थी पियो। पर इंसान में सूंहं ईअं आहे, सुहिणो ईअं लॻंदो, ॿिनि पेरनि सां सुहिणो लॻंदो। त ईअं ई अल्लाह साईं इंसान ज़ात में मर्द खे बि पैदा फ़रमायो, औरत खे बि पैदा फ़रमायो। हाणे दीन इस्लाम खां अॻु में दुनिया जे अंदरि औरत ज़ात जे मथां टे दौर था अचनि। हिकिड़ो दौर आहे औरत जे मथां इस्लाम खां अॻु में, जंहिंखे जहालत चइबो आहे। यहूदियत जो दौर, ईसाईयत जो दौर, यूनान जो दौर, हिंदू मज़हब, इहो बि पुराणो क़दीमी आहे। ॿियो आहे दीन इस्लाम जो दौर। टियों मौजूदा ज़माने में जंहिंमें तव्हां असां हलूं था, जंहिंखे जदीद जहालत चइबी आहे। इस्लाम खां अॻु में औरत जी का अज़मत अहमियत तौक़ीर न हुई। यहूदी मज़हब में, ईसाई मज़हब में, यूनान मज़हब में, हिंदू मज़हब में, अरब जे मुआशरे जे अंदरि जहालत में औरत खे काई अहमियत न हुई। न माउ जो दर्जो हो, न भेण जा हुकूक हा, न घरवारी सां हुस्न बर्ताव हो, न धीअ खे ज़िंदा रखणु, उनखे इज़त को मक़ाम हो। यहूदी मज़हब जे अंदरि ईअं हो, उहे तसवुर कंदा हुआ त औरत में शैतान आहे, औरत माना शैतान, फितने फसाद जो मर्कज़ औरत आहे। ईसाईयत में ईअं हुयो, जेकॾहिं को इंसान कंहिं औरत खे क़त्ल कंदो हो, उनखे ॾोह न सम्झंदा। जीअं तव्हां असां वटि हिकिड़ा माण्हू शिकार जा शौक़ीन हूंदा आहिनि, तव्हांजा महर साहिबान आहिनि, ॿिया टिया करे के माण्हू दुनिया जा शिकार कंदा आहिनि। पोइ माण्हू शिकार खे ऐब त न सम्झंदो आहे, कंहिं पखीअ खे मारणु, जानवर खे मारणु। त ईअं ईसाई मज़हब जे अंदरि जेकॾहिं को इंसान औरत खे क़त्ल कंदो हो त उनखे गुनाह जुर्म तसवुर न कबो। हिंदू मज़हब जे अंदरि ईअं हुयो त जेकॾहिं औरत मुड़ुस जे ग़म में पंहिंजो पाण खे साड़े बाहि में, त इन औरत खे वॾी इज़त सां ॾिसंदा। त हिन औरत में वॾी जेको आहे मंज़िल आहे जो पंहिंजो पाण खे मुड़ुस जे ग़म में हिन बाहि में साड़ियो। अरब जे अंदरि इहो मुआशिरो हो जो अरब जे मुआशिरे में हिकिड़ो इंसान जेकॾहिं निकाह कंदो हो, शादी कंदो हो, उन्हनि में जहालत जा निकाह अरबनि में इस्लाम खां पहिरियां, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां। मसलन हिकिड़ी औरत कंहिं मर्द खे निकाह में मिली, हाणे जेकॾहिं मर्द उहो सांवरो आहे, उनजा मुहांडा सुठा न आहिनि, अरब जे मुआशिरे में इहो उन औरत खे, घरवारीअ खे हक़ हो जो मुड़ुस खां सवाइ अजनबी धारे मर्द सां ताल्लुक़ रखे, ज़िना जो, बदकारी जो, उनखे गुनाह न सम्झंदा। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं पीउ फौत थी वेंदो हो
त वफ़ात खां बाद औलाद मझां अरब में इहा जहालत जी गंदी रस्म हुई जो वॾो पुटु पंहिंजी माउ सां निकाह कंदो हो, अरब में इनखे गुनाह न सम्झंदा। अहिड़े तरीक़े सां जे धीअ ॼमे उनखे मारणु गुनाह न सम्झंदा। फातिमा बिन्त क़ैस रज़ियल्लाहु अन्हा सहाबी औरत आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सहाबी औरत खां पुछो त तोखां बि इहो गुनाह थियो हो जो तूं पंहिंजूं ज़िंदह नियाणियूं क़ब्र में तूं दफ़नायूं हूं? चए जी अल्लाह जा रसूल, मूंखां बि गुनाह थी पियो हो। पोइ फरमायूं उनजो कफ़ारो त इहो आहे, तूं बानो आज़ादु कर, हिकु हिकु नियाणीअ जे बदिले में हिकु हिकु बानो आज़ादु कर त उमेद है रब तोखे मथां माफ़ी ॾे। चइसि मूंखे बाने जी ताक़त कोन्हे। पोइ अरब जे माण्हुनि में उठ जो जानवर हूंदो हो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबी औरत फातिमा बिन्त क़ैस रज़ियल्लाहु अन्हा खे फरमायो तव्हां वटि उठ आहिनि? चए हा साईं। फरमायो तूं 4 उठ कुह अल्लाह जे नाले ते, उमेद है त रब तोखे मतां गुनाह जी माफ़ी ॾे। तंहिंजे करे इंसानो ही अरब जो उहो मुआशिरो हो, ही त हुयो नियाणीअ सां सुलूक, घरवारी सां छा सुलूक हूंदो। औरत खे माहवारी जा ॾिहाड़ा ईंदा आहिनि, उन में उनखे निमाज़ नाहे पढ़णी, क़ुरान नाहे पढ़णो, रोज़ो न थींदो, बैतुल्लाह में नथी अची सघे। तव्हां असांखे दीन जी इहा सम्झे। लेकिन अरब जा इंसान जेकॾहिं औरत खे माहवारी अचे त उनखे पाण सां गॾु वेहणु बर्दाश्त न कंदा हुआ। माहवारी जे ॾिहाड़नि में उहा औरत घर में ईअं ज़िंदगी गुज़ारींदी हुई जीअं हिकिड़ो कुतो हूंदो आहे। जे कुते खे परे खां टुकुर ॾिबो आहे, पाण सां गॾु न विहारबो, खट ते न वेहंदो, हंध बिस्तरे ते न वेहंदो। त माहवारी जे ॾिहाड़नि में औरत खां एतिरी नफ़रत हूंदी अरब जे अंदरि। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मुड़ुसु फौत थी वञे वफ़ात खां बाद, दीन इस्लाम औरत खे इहा थो इद्दत ॾिसले त अरबात अशहुरिन व अशरा, जेकॾहिं उनखे हमल नाहे, पेट नाहे, त पोइ उनजी इद्दत है 4 महीना 10 ॾींहं मुतवफ़ा अनहा, जंहिंजो मुड़ुसु फौत थी वञे। पर अरब जे अंदरि ईअं इद्दत न हुई। मिशकात शरीफ़ जे अंदरि हदीस ईंदी आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ी सहाबी औरत आई। चए साईं मुंहिंजो ॼाटो फौत थी वियो आहे, मुंहिंजी नियाणी इद्दत में वेठी आहे, तव्हां अल्लाह जा रसूल पैगंबर हो, इजाज़त ॾियो त मुंहिंजी नियाणी मथे जे वारनि खे तेल बि हणे, अखि में सुरमो बि पाए। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न, उन सहाबी औरत खे फरमायो त न, मां अल्लाह जो रसूल इजाज़त नथो ॾेई सघां, छो त तुंहिंजी नियाणी वेठी आहे इद्दत में, ऐं इद्दत बि जेको मुड़ुसु फौत थी वियो आहे उन में ज़ैब ज़ीनत नथी करे सघे। त हुन सहाबी औरत बार बार इसरार कयो, अर्ज़ु कयो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मजबूर पई करे। त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हल कुंत इहदा कुन्न ताख़ुद बारतन मिसल रासिल हौल। फरमायो तव्हां खां उहो ज़मानो गुज़रियो, मां मुहम्मद मुस्तफ़ा जे अचण खां पहिरियां तव्हां औरतुनि सां केॾी वॾी ज़ुल्म ज़्यादती थींदी जो जेकॾहिं मुड़ुसु फौत थी वेंदो हो त मुड़ुस जे वफ़ात खां पोइ उहा औरत इद्दत पंहिंजे घर में न गुज़ारींदी, बल्कि आबादी शहर खां ॿाहिरि हिकिड़ी कोठी ठाहींदा। उन कोठीअ में जारो हूंदो हो, उन जारे मां उन औरत खे खाधो खोराक ॾियनि, मानी उतो मिलेसि, पाणी उतो मिलेसि, बोल बराज़ उते करे 12 महीना उहा इद्दत उते कोठीअ में गुज़ारींदी अंदरि। बसि उनखे उन कोठीअ खां निकिरण जी इजाज़त कोन्हे। पोइ या त औरत फौत थी वेंदी गंदगी में, न पाकाई न सफ़ाई, गंदगी उते, हर शइ उते। इंसान आहे, इंसान जी फितरत में अल्लाह सां सफ़ाई आज़ादी रखी आहे। पर जेकॾहिं बचंदी त उन औरत खे ईअं घर न वठी ईंदा। पोइ छा कंदा हुआ, कंहिं सुवारीअ खे खचर जहिड़ी, गॾह जहिड़ी ॾिसनि, पोइ उन ते जॾहिं इंसानु वेहंदो आहे त जाॾे सुवारीअ जो मुंहुं हूंदो आहे ओॾे वेहबो आहे, लेकिन ईअं न विहारींदा। उनखे पुठीअ जे पोइ मुंहुं करनि। पोइ उनजी झोल में हिकिड़ो टोकरो रखंदा हुआ। पोइ नंढड़ियूं नंढड़ियूं जे फेंगड़ियूं हूंदियूं आहिनि, एतिरियूं के शयूं उन इहे झोलीअ में रखनि। पोइ इहा बाज़ार मां, घिटीअ मां, तव्हांजे आदलपुर जो शहर आहे, हाणे बाज़ार खां शुरू थींदी उहा औरत, पोयां मर्द ॿारड़ा ॿिया कढ हूंदा, पोइ उहा फेंगड़ी उछलंदी वेंदी, जिथे आख़िरी उनजी फेंगड़ी किरंदी, पोइ हिनखे मुबारक ॾींदा हुआ त तुंहिंजी इद्दत पूरी थी वई। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सहाबी औरत खे इहा शइ सम्झाई, हल कुंत ताख़ुद बारतन मिसल रासिल हौल,
तव्हां खां उहो दौर गुज़रियो जो मां मोहम्मद मुस्तफ़ा जे अचण खां पहिरियां औरत सां केॾी वॾी ज़ुल्म हो, केॾी वॾी ज़्यादती ही। मां अल्लाह जे नबीअ तव्हां औरतुनि खे इहे हक़ ॾिना आहिनि त मुड़ुस जे वफ़ात खां पोइ घर में रहे, उते मानी बि पचाए थी सघे, कपिड़ो बि सिलाई करे थी सघे, भाॼी बि कपे थी सघे, घर जो कमकार करे थी सघे, ॿारनि सां देखभाल करे थी सघे। आम हिकिड़ी शइ सम्झो मुस्लमानो, तव्हां असां मुस्लमाननि इहो सम्झो आहे त शायदि औरत इद्दत ईअं गुज़ारे जीअं असां मस्जिद में एतकाफ़ पर्दे में वेहंदा आहियूं, ईअं न आहे। या जीअं घर में हिकिड़ी औरत एतकाफ़ वेहंदी आहे, घर जे कंहिं हिकिड़ी कुंड में वेहे, पोइ उनखे हिकु जाइ ते वेहणो आहे। आम माण्हू ईअं सम्झंदो आहे। इस्लाम में एॾी सख़्ती कोन्हे, बसि शरीयत जो हुकुम इहो आहे। महबूब मुस्तफ़ा फरमायो त औरत इद्दत पंहिंजे घर में गुज़ारे, बसि उनखे सुरमो नाहे पाइणो, उनखे ज़ेब ज़ीनत नाहे करिणो, लटो कपिड़ो सिबी थी सघे, भाॼी चाढ़े थी सघे, घर जो कमकार करे थी सघे, रिली सिबी थी सघे, घर में ॿारनि सां देखभाल ख़ुशि ख़राबत करे थी सघे। त ही दीन इस्लाम औरत ज़ात खे एॾो वॾो मक़ाम ॾिनो आहे। त ख़ैर अर्ज़ु पई कयूं त इस्लाम खां और अॻु में औरत मज़लूम हुई ऐं इस्लाम खां बाद वरी सफ़ा छुड़वागी ऐं आज़ादी आहे। जंहिं मुआशिरे में तव्हां असां रहूं था, जंहिं मुआशिरे में मार्च जो महीनो आहे न, हिकिड़े पासे खां त अॼु तव्हां असां दीनी इदारे जे अंदरि आया आहियूं जिथे हदीस पाक क़ुरान पाक दीन जी महफ़िल आहे। ॿिए पासे खां तव्हां असांजे पाकिस्तान में औरत मार्च बि थिए थो, बेहया हिकिड़ियूं औरतूं आहिनि। यूरोप जो मुआशिरो उन्हनि खे दुनिया पैसो इन जे करे ॾींदो आहे, NGOs हिते ईंदियूं आहिनि, इन जे करे गुरबत जो फ़ाइदो वठी, बारिश जो फ़ाइदो वठी, तंगदस्ती जो फ़ाइदो वठी, पोइ उन्हनि इंसान खे चवंदा तव्हांखे असां स्कूल था ठाराए ॾियूं, तव्हांखे साईं हेॾी तालीम था ॾियूं, तव्हांखे हे शयूं ॾियूं था। इन जे पोयां उनजी साज़िश इहा हूंदी आहे ताकी मुस्लमाननि जे मुआशिरे मां औरतुनि खे बेहया बद अख़लाक बणायूं, इन जी असमत ऐं इन जी इज़त महफ़ूज़ न हुजे। यूरोप जो मुआशिरो छा आहे? यूरोप जो मुआशिरो छा आहे? उते त औरत मज़लूम आहे। तव्हां असां वटि हिते ईअं ई आहे। ॾिसो दीन जी केॾी वॾी बरकत आहे मुस्लमानो। इस्लाम छा आहे? इस्लाम इहो थो चइबे जेकॾहिं माउ आहे अल्ज़िम क़दमहा फसमिल जन्नत, माउ जे पेरनि में वञी वेह तोखे जन्नत मिलंदी। हज़रत हारिस हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। पीउ फौत थी वियो, उनजी माउ ज़िंदा आहे। उहो सहाबी पंहिंजी माउ जी ख़िदमत कंदो, फ़र्ज़ निमाज़ूं अदा कंदो, नवाफ़िल न पढ़ी सघंदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया, जन्नत में घुमनि पिया त उते क़ुरान शरीफ़ जो आवाज़ आयो। सहाबी हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फ़रिश्ते खां पुछूं त कंहिंजो आवाज़ आहे? चए तव्हांजे सहाबी हज़रत हारिस रज़ियल्लाहु अन्हु जो आवाज़ आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हारिस में कहिड़ी ख़ूबी आहे? चए साईं उहो बज़ाहिर क़ुरान शरीफ़ नथो पढ़े, उनजी माउ आहे, अबो फौत थी वियो अथसि, माउ जी ख़िदमत करे थो, उन ख़िदमत खे रब साईं क़ुरान पाक जो रंग ॾिनो आहे। ॾिसो ही दीन इस्लाम आहे। वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैन इहसाना। अल्लाह से फरमाए थो जिथे तव्हां मां रब खे राज़ी था कयो निमाज़ सां, क़ुरान सां, ज़िक्र सां, रमज़ान जो रोज़नि सां, हज ज़कात ख़ैरात सां, ज़िक्र अज़कार सां, मां उहो अर्श वारो रब अबे अमर जी ख़िदमत सां बि मां राज़ी थींदो आहियां। हे दीन इस्लाम आहे। ऐं एतिरे क़दुरु इस्लाम तालीम थो ॾे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में साहबी आयो, मन अबरु या रसूल अल्लाह, साईं अबो बि वेठो आहे, अम्मा बि वेठी आहे। ॿिन्हनि मूंखे चयो त पुटु असांखे पाणी पीआर। पहिरियों मां कंहिंखे पीआरियां? मन अबरु, पहिरियों भलाई कंहिंसां कयां? फरमायो उम्मुक माउ सां। ॿीहर साहबी अर्ज़ु कयो सुम मन, पोइ कंहिंसां भलाई कयां? फरमायो उम्मुक माउ सां। टीहर साहबी अर्ज़ु कयो सुम मन, कंहिंसां भलाई कयां? फरमायो उम्मुक माउ सां। चौथे भेरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबुक, तुंहिंजे मथां पीउ जा बि हक़ आहे। हे दीन इस्लाम आहे जेको माउ जी एॾी वॾी अज़मत मक़ाम मर्तबो ॿुधाए थो। अहिड़े तरीक़े सां धीअ हुजे। दीन इस्लाम अॼु हे नियाणियूं जेके आलिम पियूं थियनि, क़ुरान पियूं पढ़नि, दीन पियूं पढ़नि, उन्हनि खे हया दीन जी तालीम मिले थी। ऐं नियाणी जेकॾहिं उनखे इंसान दीन पढ़ाए, अख़लाक तरबियत ॾे, उनजो छा मक़ाम आहे? हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन कानत लहू उनसा फरबहा वलम युसिर वलद अलैहा अज़मन लहुमल जन्नत। फरमायो उहो मुसलमान जंहिंखे धीअ थी पई, नियाणी थी पई, पर वलम युसिर वलद अलैहा, पुट खे
पुट खे अहमियत एॾी नथो ॾे। आम तरह सां मुआशिरे में ईअं हूंदो आहे न, पुट खे माण्हू अहमियत ॾींदो आहे, पुट जी ख़ुशी वधीक थींदी आहे।